कामोरी दी मां त चवंदमि गुलां ॾाढो सुठो कयो, इन्हनि ज़ालिमनि जो घर छॾियो। राति ॾींहं वीचारी ज़ुल्मनि में हुई, चूसे जे घर। जीजा अम्मा, मूंखे त ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त जेके माण्हू हथियार खणी अव्हां वटि गुला जी ॻोल्हा था कनि, जेकॾहिं गुला उन्हनि जे हथ अची वई त हुन वीचारी जो कहिड़ो असरु कंदा। कामोरी धीअ जेका हेतिरनि वरियनि खां बाहि जे आड़ाह में पई पकी, उन घरां निकिरण खां पहिरियां कंहिंजो त सहारो वरितो हूंदो न, तॾहिं त दिलि ॿधी घरां निकिती आहे। पर जीजा, नेठ त चाचे जूसे वारा गुला खे ॻोल्हे हथ कंदा, पोइ त मारण खां सिवा हुनखे छॾींदा ई कोन। हा कामोरी धीअ, थींदो बि ईअं ई। गुलां बि कुधो कमु कयो आहे घरां निकिरी, पर ख़ैर गुलां जिथे बि हूंदी ख़ुशि हूंदी। अलाह कंदो त इहे जूसे वारा गुलां ताईं पहुचंदा ई न। जीजा अम्मा, मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे थी। कामोरी धीअ, हिकिड़ो मिंट वेही। धीअ, जेकॾहिं मां तुंहिंजी शादी कराइणु चाहियां त? जीजा अम्मा, तूं त मुंहिंजे सिर जी मालिक आहीं। जिथे बि तूं चवंदीअ मां कामोरी बकरी जीअं पंहिंजो कंध न कढाईंदसि। ॾुखेरी आहीं मोना। जीजा, भला ईअं कॾहिं थियो आहे जो मां तव्हां ॾांहुं ॾुखेरी थी हुजां? कामोरी धीअ, जंहिं जाइ ते तो नींहुं हणायो आहे न, उहा जाइ तुंहिंजे क़ाबिल न आहे। वारिस ख़ान हिकिड़े शैतान जे चवण ते शैतान बणिजी चुको आहे। जीजा, मां मूंखे सां शादी करण तैयार आहियां। सजण साथी साथ छॾे विया, जेके ॾिठासीं ख्वाब लुटे विया। कान लॻी आ कुख कपियल, पत्थर दिल